आगाह कयां त सेठार जा वेझो ॻोठ डेपारजा में खूह मां औरत जो लाश हथायो आहे। जिनासीन अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। सेठारजा में ॻोठ डेपारजा में खूह मां औरत जो लाश हथायो। लाश जी सुञाणप रीना चन्ना तौर थी आहे। औरत रीना चन्ना 2 ॾींहं अॻु घरां निकिरी वई हुई, जंहिंजो लाश खूह मां हथायो आहे। पुलिस पारां इहो ॼाणायो वियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। सेठारजा में ॻोठ डेपारजा में खूह मां औरत जो लाश हथायो आहे। लाश जी सुञाणप रीना चन्ना तौर थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सेठारजा मां अरबाब सेतो खां। जी अरबाब, छा तफ़सील आहिनि? जी, सेठारजा भरिसां ॻोठ डेपारजा में नौजवान नारी 2 ॾींहंनि खां गुम थी वई, जंहिंजो सुबुह अॼु लाश हिकिड़े फिटल खूह मां हथाया। सेठारजा पुलिस जो चवणु आहे त तफ़सील मालूम करे रहिया आहियूं। मालिकनि जो चवणु हुयो त 2 ॾींहंनि खां नारी गुम हुई। ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी अरबाब तफ़सील खां आगाह करण जे लाइ।